सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध हुकूमत पारां ठारायल कालीदास सिमाल डैम जो इफ्तिताह करे छॾियो। सैयद मुराद अली शाह नगर पार्कर पहुची 33 करोड़ 30 लख रुपयनि जी लागत सां ठारायल कालीदास डैम जो इफ्तिताह कयो, जंहिंमें 1201 एकड़ फुट पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश मौजूद आहे। उन मौके ते तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद मुराद अली शाह चयो त 30 डैम ठही चुका आहिनि ऐं ॿिया डैम बि तामीर कया वेंदा, जन सां 40,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी। एक डैम के इफ्तिताह के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी का प्रोग्राम था। जैसे कि पहले मुकर्ररों ने बताया, आसिफ अली जरदारी साहब जब सदर थे, उन्होंने स्मॉल डैम्स का पूरे सिंध में एक फेडरल प्रोग्राम शुरू किया। फिर सिंध हुकूमत ने उसको सप्लीमेंट किया। थरपारकर के हवाले से 34 डैम हम बना रहे हैं, जिसमें से 23 कंप्लीट हो चुके हैं, 11 पे काम जारी है और इसके अलावा 26 डैम और हैं जो प्लानिंग में हैं। इन जो 23 डैम बन गए हैं उनसे तकरीबन 40,000 एकड़ ज़मीन आबाद हो रही है और जो प्रोग्राम है जब 34 पूरे हो जाएंगे तो तकरीबन 80,000 एकड़ ज़मीन इधर आबाद होगी। इसके साथ साथ जो नगर पार्कर है और गांव है, इनको पीने का पानी मिलेगा। वॾे वज़ीर चयो त थर जे कोयले ते सभ खां पहिरियों हक़ थरियनि जो आहे, उते नौकरियूं मक़ामी माण्हुनि खे मिलणु खपनि। हुन चयो त नगर पार्कर जी रोड तमामु घणी ख़राब आहे, जंहिंजी मरम्मत कराईंदासीं। रस्तो मूं ॾिठो, इंशाअल्लाह ताला इस्लाम कोट खां तकरीबन अधु रस्तो त ठहियल आहे, पर बाक़ी को 34-35 किलोमीटर तमामु ख़राब हो। इन ई साल असां हुनजी मरम्मत लाइ ऐं हुनखे उन ई तरीक़े जो ठाहींदासीं जेको अॻियो रस्तो आहे, त जीअं नगर पार्कर जे माण्हुनि खे इहा सहूलियत मिले। इन सां गॾोगॾु पाणीअ जी कोशिश हिते आरओ प्लांट्स जी मूंखे दां मिली आहे। उहो मूंसां गॾु पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग जो वज़ीर बिजाराणी साहब मूंसां गॾु आहे। इंशाअल्लाह ताला इहे आरओ प्लांट्स ऐं जेके वाटर सप्लाई जा इशूज़ आहिनि, इन्हनि खे रिज़ॉल्व कंदासीं। मां वरी बि हिकिड़े दफ़े, छाकाणि जो तव्हां ॿुधी वठो त हिन थर जे कोयले ते, थर जे वसाइल ते सभिनी खां पहिरियों हक़ थर वासियुनि जो आहे। सैयद मुराद अली शाह जो वधीक चवण हो त डैम जी तामीरात सां न सिर्फ़ ज़रई शोबे में इनकलाब ईंदो, पर माण्हुनि जे पीअण जे पाणी जी खोट खे पूरो करण में मदद मिलंदी। तक़रीब में सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल, सईद गनी, निसार खोड़ो, डॉक्टर खट्टूमल, वीरजी कोहली, कासिम सिराज सुमरो, डॉक्टर महेश मलानी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वॾे वज़ीर जे नगर पार्कर वञण दौरान खारियो गुलाम शाह वटि थरकोल मुतासिरनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते मुराद अली शाह मुतासिरनि खे मसइलनि जे हल जी ख़ातिरी कराई। होॾां वॾो वज़ीर तक़रीब खां पोइ वज़ीरनि सां गॾिजी सुमरा हाउस पहुतो, जिते मीरपुर ख़ास डिवीज़न जे पार्टी उहिदेदारनि ऐं वर्करनि सां गॾिजाणी पिणु कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।